बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आया आजी मेज़बान आजी शेफ़ आबिदा बलोच ऐं आवाज़ जे हिन किचन में तव्हां सभिनीनि खे भलीकार। उम्मीद आहे त बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा। असां जूं जेके रेसिपीज़ आहिनि उहे तव्हां ज़रूरु ट्राई कंदा हूंदा ऐं मुंहिंजी कोशिशि आहे त ईज़ी रेसिपीज़ तव्हां जे लाइ कयूं। हिते कुझु असां चाढ़ियो बि आहे, उन जे बारे में बि तव्हांखे डिटेल सां ॿुधाईंदासीं। अॼु जी जेका रेसिपी आहे तमामु ज़बरदस्त आहे। पास्ता सभई इलाही शौक़ सां खाईंदा आहिनि, ॿार हुजनि वॾा हुजनि, ऐं हाणे तमामु घरनि में पास्ता ठहंदो बि आहे। डिफरेंट वेरिएशन्स इन में अची चुकियूं आहिनि, पर अॼु जेको पास्ता आहे उहे तमामु ईज़ी आहे। चाउमीन था असां ठाहियूं ऐं चाउमीन मतिलबु त स्पैगेटीज़ में कुझु तव्हां इन में ऐड कंदा पंहिंजे पसंदि जी वेजिटेबल्स, ऐं इन सां गॾोगॾु इन में चिकन शामिलु कंदासीं। कुझु सॉसिस आहिनि उहे असां इन में ऐड कंदासीं, कुझु स्पाइसिस इन में शामिलु कंदासीं। त सभिनीनि खां अवल जेकी स्पैगेटीज़ आहे उहा असां बॉइल करण जे लाइ रखी आहे। डिफरेंट जेके कंपनीज़ आहिनि उन्हनि जी तव्हांखे अवेलेबल आहे, तमामु ईज़ीली मार्केट में अवेलेबल आहे, मिली वेंदी। अच्छा, जेकॾहिं तव्हां स्पैगेटीज़ में नथा ठाहिणु चाहियो त तव्हां इनखे नूडल्स में ठाहे सघो था, उन में बि इलाही सुठी लॻंदी आहे। त इनखे असां बॉइल करण जे लाइ रखियो आहे ऐं डिफरेंट जेके असांजी शेप जा पास्ता हूंदा आहिनि उहे डिफरेंट मिनट्स में डिफरेंट कुकिंग टाइम उन्हनि जो हूंदो आहे, उन में उहो बॉइल थींदा आहिनि। त जेकॾहिं असां स्पैगेटीज़ जी ॻाल्हि कयूं त हे 10 खां 15 मिंट इनखे लॻंदा ऐं इहे सुठे तरीक़े सां बॉइल थी वेंदी। जेकॾहिं तव्हांखे इशू ईंदो आहे त भई पास्ता जेको आहे सो जुड़ी थो वञे त तव्हां इन पाणीअ में जंहिंमें तव्हां इनखे बॉइल था कयो थोरो ऑयल शामिलु कयो ऐं उन खां बाद में तव्हां जेको तव्हांजो पास्ता आहे, जेका बि हुनजी शेप आहे, उनखे बॉइल करण जे लाइ रखो। अच्छा, हे पास्ता आहे त बॉइल थो थिए। इन खां अलावा जेके इंग्रेडिएंट्स आहिनि उहे बि मां तव्हांखे नोट करायां। कुटियल ॻाढ़ा मिर्च, छो त असां सभिनीनि खे खपे फ्यूजन। चाइनीज़ बि हुजे त थोरो हुन में देसी चटखारो ऐं चटपटो हुजणु ज़रूरी आहे, त थोरो हिन में ऐड कंदासीं कुटियल ॻाढ़ा मिर्च। ऐं इन में सेसम सीड्स असां शामिलु था कयूं, तिर जंहिंखे चवंदा आहिनि, अच्छा तिर हिन में ऐड कंदासीं। ऐं इन में असां शामिलु था कयूं चिकन जो कीमो, ऐं इन सां गॾोगॾु कारा पिसियल मिर्च इन में शामिलु कंदासीं। चिली सॉस, सोया सॉस तमामु ईज़ीली मार्केट में अवेलेबल आहे, उहो असां इन में ऐड कंदासीं। थोरो थूम जो पेस्ट इन में शामिलु थींदो। ऐं जेकॾहिं असां भाॼीअ जी ॻाल्हि कयूं त शिमला मिर्च आहे, गोभी ऐं सावा बसर, गजर। हाणे गर्मी अची वई आहे त गजर तव्हांखे मिलंदी, हो ऑरेंज कलर जी जेका गजर आहे उहा मार्केट में अवेलेबल आहे, त उहा असां हिन में ऐड कंदासीं। ऐं जेको पास्ता असां बॉइल करण जे लाइ रखियो आहे उनखे बि चेक कंदा रहंदासीं। जीअं ई उहो बॉइल थी वेंदो त उनखे थधे पाणीअ सां गुज़ारींदासीं ऐं उन खां बाद में उनखे तव्हां छन्नीअ में विझी करे रखो ऐं जॾहिं ज़रूरत हुजे त तॾहिं उनखे इस्तेमालु कजे। अच्छा, थोरो इन में अञा टाइम आहे। इंग्रेडिएंट्स मां अव्हांखे चेक कराया आहिनि, तव्हांखे उन्हनि जा नाला ॿुधाया आहिनि। हाणे उन्हनि जी थोरी जेकी कटिंग आहे उहा बि कंदा हलूं। अच्छा, इन सां गॾोगॾु अॼु तयारु थो थिए चाइनीज़ पकोड़ो। गजर आहे, गजर सां गॾु असां थोरा जेके सावा बसर आहिनि उहे इन में ऐड कंदासीं। जीअं तव्हांखे सुठो लॻे थो बसि ईअं तव्हां इन जी कटिंग कयो। मां जूलियन में इन खे कट थी कयां ऐं कोशिशि कजो त तव्हांजी जेका कटिंग आहे उहा सेम हुजे, त तव्हांजी जेका बि रेसिपी तव्हां ठाहियो था उहा ॾिसण में बि ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी। चलो, थोरी असां जूलियन में कट कईसीं। शिमला मिर्च हिकिड़ो पीस मां खयो आहे शिमला मिर्च जो, वॾे साइज़ जो, ऐं उनजी असां कटिंग था कयूं। बसि पास्ता खे बि 1 खां 2 मिंट अञा बॉइल कंदासीं ऐं इन खां बाद में हिनखे थधे पाणीअ सां गुज़ारींदासीं। अच्छा, उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त जेका कुकिंग आहे उनखे असांखे स्टॉप करिणो आहे। जेकॾहिं तव्हां इहो कमु न कंदव त पास्ता में जेका कुकिंग आहे उहा हलंदी रहंदी ऐं पोइ तव्हांजो जेको पास्ता आहे उहो स्टिकी थी सघे थो, छो त हिन में इलाही स्टार्च हूंदो आहे चांवरनि वांगुरु, त उनखे कढणु जेको आहे उहो इलाही ज़रूरी आहे। अवल हिनखे छन्नीअ में छाणींदासीं ऐं उन खां बाद में हिनखे थधे पाणीअ सां हिकिड़ो वॉश ॾींदासीं। हिकिड़ी वॾे साइज़ जी वोक तव्हांखे खपे। जेतिरो इन जो साइज़ वेकरो हूंदो त तव्हांखे कुकिंग में आसानी थींदी। बसि थोरो हिनखे गरम थियण था ॾियूं जेसीं ताईं असां पंहिंजे
वेजिटेबल्स जी कटिंग कंदासीं। थोड़ो मां इन में ऐड थी कयां ऑयल। थोड़ो ऑयल शामिल कयोसीं ऐं जेका चिकन जो कीमो आहे हुनखे थोड़ो फ्राई कंदासीं थूम जे पेस्ट सां गॾु। अच्छा, थूम जो जेको पेस्ट आहे उनखे तमामु घणो नाहे कुक करणो, बसि थोड़ो ऐड कंदासीं। जीअं ई थोड़ी खुशबू अचणु शुरू थी वेंदी हिन में असां शामिल कंदासीं चिकन जो कीमो। फ्लेवर अञा बि सुठो थी वेंदो आहे। अच्छा, वेजिटेबल्स सां गॾु बि तव्हां चाउमीन ठाहे सघो था, पर थोड़ो चिकन ऐड करण सां जेको फ्लेवर आहे उहो सुठो थी वेंदो आहे। ऐं ॿार जेके आहिनि से तमामु शौक़ सां वेजिटेबल्स कंज़्यूम कंदा आहिनि पास्ता सां गॾु। थोड़ो शामिल कयोसीं कीमो। हिन जो जेको स्टोव आहे उनखे बि थोड़ो घटि था कयूं। जॾहिं असां वेजिटेबल्स ऐड कंदासीं पोइ असां हिनखे हाई फ्लेम ते कुक कंदासीं। अच्छा, ये अची वई शिमला मिर्च, कैबेज ऐं जेको साओ बसर आहे उनजो छड़ो जेको वाइट वारो पार्ट आहे उहो असां इस्तेमालु कंदासीं ऐं जेको ग्रीन वारो असांजो पार्ट आहे उनखे यूज़ कंदासीं जॾहिं बिल्कुलु लास्ट में, जीअं असां पंहिंजे देसी खाधे में धाणा ऐड कंदा आहियूं, बिल्कुलु ईअं। चलो, अची वई असांजी कैबेज। हिकिड़ी असां हिन में ऐड था कयूं वॾे साइज़ जी गजर। हिनखे बि असां जूलियन में कट कंदासीं। अच्छा, का अहिड़ी भाॼी आहे जेका तव्हांखे सुठी नथी लॻे, को मसइलो न आहे। जेका तव्हांजी फैमिलीअ में सभु पसंदि था कनि उहा तव्हां इस्तेमालु कयो। स्वीट कॉर्न्स तव्हां हिन में ऐड करे सघो था। मटर तव्हां हिन में शामिल करे सघो था। अक्सर माण्हू मटर जेके आहिनि से फ्रीज़ करे बि रखंदा आहिनि गर्मियुनि जे लाइ बि, उहे बि तव्हां हिन में शामिल करे सघो था। इलाही मज़े जा लॻंदा। अच्छा, जीअं ई असांजी जेका वेजिटेबल्स आहे न इन जी कटिंग थी वेंदी त मां इन ई चिकन में इहे जेके असांजो वेजिटेबल्स आहिनि इहे ऐड करे इन्हनि सौते कंदासीं ऐं थोड़ो मसालो इन में ऐड कंदासीं। मसाले में कुटियल ॻाढ़ा मिर्च, पिसियल कारा मिर्च ऐं लूणु, बस दैट्स इट। जेसी ताईं असांजी चिकन थोड़ी कुक थी थिए त असां जेके भाॼियूं आहिनि हिन जी कटिंग कंप्लीट करे वठंदासीं। अच्छा, कलर बि सुठो लॻंदो आहे न, थोड़ो ॻाढ़ो, थोड़ो वाइट, थोड़ो ग्रीन। मशरूम्स ऐड करणु चाहियो था उहे बि तव्हां हिन में शामिल करे सघो था। अच्छा, कीमे जो हाणे जेको रंग आहे उहो बि थोड़ो चेंज थी वियो आहे गुलाबीअ खां। त हाणे असां हिन में शामिल था कयूं हे असांजी भाॼी। अच्छा, हाणे जेको स्टोव आहे उनखे बि थोड़ो तेज़ कंदासीं ऐं गॾोगॾु इन जे ऐड कंदासीं कुझु मसाला। अच्छा, वेजिटेबल्स खे एतिरो पचाइणो आहे त थोड़ो क्रंची बि रहनि ऐं थोड़ो कुक बि कंदासीं। बसि मॉडरेट कुकिंग, तमामु घणी बि न थींदी। अच्छा, हिन ऐड था कयूं हिकिड़ो लूणु। लूणु इन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत। चलो जी, हे अची विया। अच्छा, जेकॾहिं तव्हांखे स्पाइसी घणो खपे त पोइ इन में ऐड कजो कुटियल ॻाढ़ा मिर्च, ऐं जेकॾहिं स्पाइसी नथो खपे, ॿारनि जे लाइ था ठाहियो त बसि कारा मिर्च काफ़ी आहिनि। चलो, मां थोड़ा हिन में ऐड कया आहिनि कुटियल ॻाढ़ा मिर्च, कारा मिर्च शामिल कयासीं ऐं लूणु।
लूणु पंहिंजे फ्लेवर जे मुताबिक़। बाहि तव्हांजी रहंदी तेज़ त जीअं जेकॾहिं तव्हां हिनखे हल्की बाहि ते ठाहींदव न त पोइ वेजिटेबल्स जेके आहिनि उहे पंहिंजो पाणी छॾे ॾींदियूं ऐं उन पाणीअ खे ड्राई करण जे लाइ वरी तव्हांखे देरि ताईं हिनजी कुकिंग करणी पवंदी ऐं पोइ वेजिटेबल्स पंहिंजी ख़ूबसूरती जेका आहे न उनजी उहा बि ख़तमु थी वेंदी ऐं तमामु सॉफ्ट थी वेंदियूं। त बहितरु आहे त हिनजी बाहि तेज़ ई हुजे। अच्छा, कुझु सॉसिस आहिनि, चिली सॉस ऐं सोया सॉस, इहे 2 क़िस्म जा सॉसिस आहिनि, उहे असां हिन में ऐड कंदासीं ऐं इन सां गॾोगॾु जेको पास्ता असां बॉइल करे रखियो आहे उहो पास्ता हिन में शामिलु कंदासीं ऐं थोरा पिसियल सावा मिर्च या जेका चटणी हूंदी आहे साई उहा बि तव्हां हिन में शामिलु करे सघो था, अगेन स्पाइसी करण जे लाइ। थोरो वेजिटेबल्स खे अञा ठाहियूं था। अच्छा, ऑयल थोरो हिन में ऑयल ऐड था कयूं। अच्छा, जेकॾहिं वेजिटेबल्स तव्हां पास्ता सॉसी ठाहियो था पोइ त घटि ऑयल में बि सुठो लॻंदो, पर जेकॾहिं ड्राई आहे त पोइ ऑयल थोरो बहितरु हुजे, न त तव्हांखे इलाही ड्राई लॻंदो। त मां थोरो मूंखे घटि पियो लॻे त हिन में असां ऑयल शामिलु कयोसीं। अच्छा, थोरो हिनखे कुक कयूं था त हे जेको साओ बसरु आहे इनखे थोरी इनजी जेका कटिंग आहे न उहा कंदा हलूं। स्पेशली हे जेके 2 सावा बसर आहिनि इहे मां हिन में ऐड कयां। चाइनीज़ खाधनि में ऐं राइस में इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। सिंपल इनजी कटिंग थींदी ऐं इहे बि इन में ऐड कंदासीं। अच्छा, हिन जो जेको फ्लेवर आहे न उहो इलाही स्ट्रॉन्ग हूंदो आहे, त जेकॾहिं नाहे तव्हांखे पसंदि त पोइ भले तव्हां जेको साओ बसरु आहे उनखे न ऐड कजो, पर मूंखे त हिन जो फ्लेवर इलाही सुठो लॻंदो आहे। त पंहिंजे घर वारनि जी पसंदि जे हिसाब सां वेजिटेबल्स तव्हांखे शामिलु करणी आहिनि। पसंदि तव्हांजी आहे, अवेलेबिलिटी कहिड़ी शइ जी आहे, बसि उहा तव्हां हिन में शामिलु कयो। हितां बि थोरी कटिंग कंदा हलूं। चलो जी, साओ बसर, अच्छा साओ बसर जेकॾहिं हिकिड़े स्ट्रॉन्ग फ्लेवर जे करे नथा यूज़ कयो त जेको नॉर्मल असांजे घरनि में गोल बसर ईंदा आहिनि न उन जो फ्लेवर बि पास्ता में तमामु सुठो लॻंदो आहे। पोइ जेकॾहिं तव्हां गोल सावन बसरनि जो इस्तेमालु नथा कयो त पोइ थोरो हिकिड़े वॾे साइज़ जो गोल जेको बसरु आहे उहो तव्हां खणो ऐं उनखे बारीक चॉप करे उहो तव्हां हिन में शामिलु कयो। अच्छा, हाणे मां हिन में शामिलु कयां थी इहे असांजो पास्ता ऐं जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त भई पास्ता वरी जुड़ी वियो आहे त तव्हां थोरो हिनखे पाणीअ में घुमायो या चिमचो हलायो त जेको पास्ता आहे उहो तव्हांजो खुली पवंदो। थोरो हिनखे मिक्स था कयूं। मां हिकिड़ो फोक थी खणां जीअं मिक्सिंग जेका आहे सा सुठी थी वञे। अच्छा, जेकॾहिं तव्हां हाणे कुकिंग करणु स्टार्ट कई आहे ऐं एतिरो न ठाहींदा आहियो त पोइ तव्हां हिनखे मैक्रोनी में बि ठाहे था सघो, छो त नॉर्मली जेको नूडल्स या स्पैगेटीज़ आहे न उनजी जेका मिक्सिंग आहे उहा इलाही माण्हुनि खे ॾुखी लॻंदी आहे। हिकिड़ो ॿियो बि फोक था खणूं त जीअं असांजो अच्छा हाणे जेको हुनजो स्टोव आहे उनखे बि कंदासीं स्लो।
ऐं हिन में ऐड कंदासीं सॉसेस, सोया सॉस 4 टेबल स्पून ऐं चिली सॉस 4 टेबल स्पून। सुठे तरीक़े सां हिनखे मिक्स कयो। थोड़ी देर जे लाइ हिनखे वेजिटेबल्स सां गॾु कुक कंदासीं ऐं बसरनि जो जेको साओ हिस्सो आहे उन सां ऐं जेके असांजा अछा तिर आहिनि उन सां गॾु असां हिनखे गार्निश कंदासीं। बस दैट्स इट। पास्ता असांजो ॻरियल हुयो ऐं जेका असां चिकन ऐं भाॼी उहा असांजी बिल्कुलु ॻरियल हुई, त बसि छड़ो ॿिनि हिननि खे मिक्स करिणो आहे। बसि दैट्स इट। त हिकिड़ी सुठे वेकरी कढ़ाई जो इस्तेमालु कंदव त तव्हांजे लाइ आसानी थी वेंदी। ऐं जेकॾहिं तव्हां चाइनीज़ जो इलाही शौक़ु रखंदा आहियो त पोइ हिकिड़ी अहिड़ी कढ़ाई रखो घर में जेका थोड़ी वेकरी हुजे ऐं तव्हां उन में ईज़ीली पंहिंजा जेके खाधा आहिनि उन्हनि खे तयारु करे सघो। चलो जी। अच्छा, हे हाणे असांजो थी वियो आहे रेडी। बाहि जेका आहे सा मां हिन जी बंदि कई आहे ऐं थोरो इहो ग्रीन वारो जेको पार्ट आहे न, बसि इन जी कटिंग करे इनखे ऐड कंदासीं। दैट्स इट। इन खां बाद में पोइ अची वेंदासीं असां पंहिंजे ॿी रेसिपी ते, जेकी आहे चाइनीज़ पकोड़ा। अच्छा, उहा इन सां गॾु कॉम्प्लीमेंट बि इलाही कंदी आहे ऐं ऑलमोस्ट तव्हांखे खपनि सेम इंग्रेडिएंट्स। मूंखे लॻो त अॼु जेकॾहिं असां चाउमीन ठाहियूं था त अॼु जो ॾींहुं सुठो आहे असांजे चाइनीज़ पकोड़ा जे लाइ। सेम भाॼियूं तव्हां उन में ऐड कंदव, सेम सॉसेस उन में वेंदा, मैदे में असां इनखे तयारु कंदासीं, ठाहींदासीं। बेसण में बि तव्हां ठाहे सघो था, पर जेको मैदो आहे न उन में अञा बि ज़बरदस्त लॻंदी। चलो, ये अची विया असांजा सावा बसर। कुछ असां हींअर ऐड था कयूं ऐं थोड़ा असां शामिल कंदासीं गार्निशिंग में। अच्छा, सावनि बसरनि खे शामिल करण खां बाद में इनखे कुक करण जी ज़रूरत न आहे। बसि असां इनखे डिश आउट कंदासीं। इनखे रखूं था हिकिड़े तरफ़, इनखे डिश आउट कंदासीं। थोड़ा सावा बसर ऐं इन सां गॾोगॾु अछा तिर। बसि हाणे अचूं था असां पंहिंजी नेक्स्ट रेसिपी जी तरफ़। ऐं जेका असांजी नेक्स्ट रेसिपी आहे उहा आहे चाइनीज़ पकोड़ा। ऐं उन जा इंग्रेडिएंट्स बि मां तव्हांखे नोट कराईंदी हलां ऐं गॾोगॾु कटिंग बि उन जी कंदासीं। जेका असांजो इहो चाउमीन आहे इनखे पोइ सर्व कंदासीं पकोड़नि सां गॾु। अच्छा, उन जे लाइ असांखे खपनि सेम वेजिटेबल्स, यानी चाइनीज़ पकोड़ा जे लाइ उहो ई असांखे कैरेट खपे ऐं सावा बसर, गोभी ऐं शिमला मिर्च। त हिकिड़ो वॾो प्यालो था खणूं। अच्छा, इन में असां कटिंग कंदा ऐड कंदा वेंदासीं ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे सो इन में ऐड कंदासीं थोरो मैदो, स्पाइसी करण जे लाइ ॻाढ़ा कुटियल मिर्च, थोरो ऐड कंदासीं हिन में मिठो सोडो, अगेन थोरो हिकिड़ो राइज़िंग एजेंट असांखे खपे, उहो असां इन में ऐड कंदासीं। ऐं उन खां बाद में जीअं बि असां पकोड़नि खे फ्राई कंदा आहियूं, बिल्कुलु उन ई तरीक़े सां इहे पकोड़ा जेके आहिनि से फ्राई थी वेंदा। त चलो, अवल हे असांजो जेको वाइट पार्ट आहे इन जी कटिंग था कयूं। ऐं कटिंग बि बिल्कुलु सिंपल तव्हांखे रखणी आहे। पकोड़ा आहिनि त तमामु शयूं बसि तव्हां कटिंग कयो। कैरेट खे तव्हां पोटैटो वांगुरु कट करे सघो था, जीअं असां उन जी चिप्स कट कंदा आहियूं। अच्छा, मां इन में पटाटो नथी विझां, पर बिल्कुलु तव्हां इन में विझी सघो था, उहो बि इलाही सुठो लॻंदो आहे। ऐं ॿियो हिकिड़ो जेको आहे टमाटो, टमाटा इलाही सुठा लॻंदा आहिनि इन पकोड़े में, कॾहिं तव्हां ट्राई करे ॾिसिजो। त बसि कटिंग कंदासीं ऐं कटिंग सां गॾोगॾु थोरो जेको ऑयल आहे न उनखे गरम करण जे लाइ रखूं,
त जेसी ताईं असांजो हे मिक्सचर या बैटर तयारु थी वेंदो तेसी ताईं असांजो ऑयल बि सुठे तरीक़े सां गरम थी वेंदो ऐं पोइ असां उन में पकोड़नि खे फ्राई कंदासीं। अच्छा, कोई बि भाॼी अहिड़ी न आहे जंहिंखे ॻरण जे लाइ घणो वक़्तु खपे। तमामु जल्दी थी वेंदा आहिनि इहे पकोड़ा। पटाटा हुजनि त बसि उन्हनि खे सन्हो सन्हो कटे छॾिजो। चलो जी, साओ ऐं जेको हिन जो वाइट पार्ट आहे ॿिन्हिनि पार्ट्स खे असां सिंपली स्लाइस कयो आहे बसि। अच्छा, जेकॾहिं तव्हां महिमाननि जे लाइ था कयो त तव्हां हिनखे कटिंग अवल करे रखी सघो था। तव्हां वटि कटिंग थियल हूंदी त तव्हांजे लाइ ईज़ी थी वेंदो कमु। सावा बसर ऐं इन में असां ऐड कंदासीं गोभी। अच्छा, जेको रेड कलर आहे न उहो असां इन में ॾींदासीं कैरेट सां। हिनखे अञा बि चॉप था कयूं। चलो जी, अची वई असांजी कैबेज। थोड़ी कैरेट ऐड कंदासीं। अगेन इन में तव्हां मटर शामिल करे सघो था, कॉर्न्स ऐड करे सघो था। जेका वेजिटेबल्स तव्हांखे सुठी लॻे उहा तव्हां हिन में शामिल कयो। थोड़ी कैरेट ऐड था कयूं ऐं मां ऑयल बि रखां थी त जीअं असांजो जेको ऑयल आहे उहो सुठे तरीक़े सां गरम थी वञे। हिकिड़ो असां इन में शामिल कंदासीं बेदो, त जेके पकोड़ा आहिनि उहे ज़बरदस्त क्रिस्पी बि असांजा थी पवंदा ऐं मैदे सां बि इन्हनि जो टेक्सचर थोरो डिफरेंट हूंदो आहे। त चलो, चाइनीज़ पकोड़ा आहिनि त ॾिसण में बि थोरा डिफरेंट थी था वञनि ऐं मैदे जो फ्लेवर इलाही सुठो ईंदो आहे। अची वई थोरी कैरेट। अच्छा, हिकिड़ी देगची था खणूं ऐं इन में ऑयल था रखूं। चलो जी, हे अची वियो। इन में स्टोव कयूं था ऑन। ऐं इन में ऐड कंदासीं ऑयल एतिरो त जीअं असांजा जेके पकोड़ा आहिनि उहे सुठे तरीक़े सां फ्राई थी वञनि। चलो जी, हाणे असांजो ऑयल गरम थींदो रहंदो ऐं तेसी ताईं असां पंहिंजो जेको बैटर आहे उनखे रेडी कंदासीं। अच्छा, मैदो एतिरो ई शामिल कंदासीं जेतिरो असांजी जेका वेजिटेबल आहे उहा सुठे तरीक़े सां कोट थी वञे। बसि दैट्स इट। ऐं जेतिरी वॾी तव्हांजी कढ़ाई हुजे बसि उन जे हिसाब सां तव्हां हिनखे फ्राई कंदा वेंदा। जेका भाॼी सुठी तव्हांखे लॻे थी उहा तव्हां हिन में ऐड कयो। बसि एतिरी काफ़ी आहे। कैरेट्स तमामु कलर्स इन में अची विया। अच्छा, शिमला मिर्च आहे, शिमला मिर्च ऐड था कयूं। जेका भाॼी मां चवां त भई ज़रूरी आहे त उन में शिमला मिर्च ऐं साओ बसर इहो ज़रूरु ऐड कजो। ऐं बाक़ी पोइ जीअं तव्हांखे सुठो लॻे थो ईअं तव्हां शामिल कयो। फ्रेश कटियो था या अवल कटे रखो, को इशू कोन्हे। ऑयल बि सुठे तरीक़े सां गरम थो थिए ऐं असां पंहिंजी जेका भाॼी आहे उनजी बि कटिंग कंदा था हलूं। थोरो इन में ऐड कंदासीं लूणु। अगेन इनखे स्पाइसी करण जे लाइ कुटियल ॻाढ़ा मिर्च। ॻाढ़नि मिर्चनि जी इहा बि ख़ासियत हूंदी आहे त उहो कचा न लॻंदा आहिनि। मतिलबु पिज़्ज़ा वग़ैरह जे मथां बि तव्हां उनखे ऐड कयो न त उनजो जेको फ्लेवर आहे इलाही सुठो ईंदो आहे।
न त जेके असांजा पिसियल मिर्च आहिनि उन्हनि खे जेसीं ताईं कुक न कजे लॻंदो आहे त हा भई मसालो जेको आहे सो कचो आहे। अच्छा, वरी तव्हां इन में जेका वेरिएशन आहे उहा करे सघो था त तव्हां इन में चीज़ ऐड कयो या तव्हां इन में थोरी चिकन शामिलु कयो, उहो बि सुठो लॻंदो आहे। चलो, मुंहिंजे ख़्याल सां एतिरो असांजो जेको मिक्सचर आहे न उहो काफ़ी आहे। अच्छा, मिक्सचर जे हिसाब सां, भाॼीअ जे हिसाब सां हाणे असां हिन में ऐड कंदासीं कुझु मसाला, जंहिंमें सभिनीनि खां अवल अची वेंदो लूणु, पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़। ऐं भाॼियूं जेके आहिनि से तमामु घणो मसालो न खणंदियूं आहिनि, त घणो बि तव्हांखे मसालो ऐड न आहे करिणो। थोरा सावा मिर्च बि तव्हां हिन में शामिलु करे सघो था। अच्छा, हाणे थोरा कारा मिर्च, हाफ टी स्पून ऐं हाफ ही टी स्पून ऐड था कयूं हिन में ॻाढ़ा मिर्च। चलो जी, हे अची विया सोया सॉस ऐं चिली सॉस। अच्छा, तमामु शयूं अवल ऐड कजो, उन खां बाद में असां पाणी शामिलु कंदासीं अगरि असांखे ज़रूरत हूंदी त। सोया सॉस अची वियो, चिली सॉस अची वियो, हिकिड़ो असां इन में ऐड कंदासीं बेदो। चलो, हे अची वियो। थोरो इन में ऐड कंदासीं मिठो सोडो, हिकिड़ो चुटकी बस। अच्छा, थोड़ा इन में के तिर आहिनि उहे शामिलु था कयूं ऐं अगेन इहे तिर पंहिंजे चाउमीन में बि ऐड कंदासीं। अच्छा, ॿिज उहे बि खाइणु खपनि, अलसीअ जा ॿिज आहिनि या इहे असांजा तिर आहिनि, गरम हूंदा आहिनि, थोरी मिक़दार, घणी न, पर इनखे पंहिंजे ग़िज़ा में शामिलु रखो कंहिं न कंहिं तरीक़े सां। अच्छा जी, तिर हिन में अची विया, लूणु अची वियो, थोरो ऐड कंदासीं थूम जो पेस्ट, इहो असां हिन में शामिलु कयोसीं। हाणे हिकिड़ो वॾो स्पून था खणो ऐं हिनजी सुठे तरीक़े सां मिक्सिंग था कयूं। बसि हिन में इहे ई मसाला आहिनि जेके असां ऐड कंदासीं। त हिन में लिक्विड अच्छो ख़ासो अची वियो आहे बेदे जे करे ऐं सॉसिस जे करे, त इन करे पाणी अवल ऐड न कंदासीं, अवल असां मैदो ऐड कंदासीं ऐं जेकॾहिं असांखे नीड हूंदी त थोरो पाणी असां हिन में शामिलु कंदासीं त जीअं बैटर जेको आहे उहो असांजो सुठो ठही वञे। हाणे तव्हांखे पकोड़ा हथनि सां ठाहिणा आहिनि या स्पून सां ठाहिणा आहिनि, जीअं बि तव्हांखे ईज़ी लॻे थो। अवल मां हाफ कप हिन में ऐड थी कयां मैदो, थोरो मिक्स करे ॾिसूं असांजी मिक्सिंग कीअं थी थिए। अच्छा, ऑलमोस्ट हे जेको असांजो सॼो कप आहे न उहो हुन में मैदे जो अची वेंदो। थोरो अञा भाॼीअ जे हिसाब सां ऐड कजो, को अहिड़ी हिन में मेजरमेंट न आहे, पर जीअं पकोड़ा सुठा लॻंदा आहिनि न, बेसण घटि हुजे भाॼी घणी हुजे, त बिल्कुलु उहो ई सीन आहे। थोरी भाॼी घणी हूंदी ऐं जेको मैदो आहे उहो बाइंडिंग जे लाइ बसि। चलो, हाणे मुंहिंजे हिसाब सां हे सही थी वियो आहे सिस्टम। थोरो हाणे हिनखे हथनि सां मिक्स था कयूं ऐं हथनि सां जॾहिं असां मिक्स कंदा आहियूं न त हिकिड़ी फील असांखे अची वेंदी आहे त हा भई जेका बाइंडिंग आहे उहा हिनजी सुठी थी वई आहे। चलो जी, सुठी आहे। अच्छा, तव्हां नोट कयो हूंदो त असां हिन में पाणी बिल्कुलु बि न विधोसीं, छो त असांखे ज़रूरत न पई। सॉसिस हुया, बेदो हुयो, जेकॾहिं असांखे ज़रूरत पए हा त असां थोरो पाणी इस्तेमालु कयूं हा, पर असांखे बिल्कुलु बि नीड न थी आहे।
बसि सुठे तरीक़े सां हिनखे मिक्स करे रखूं था। मां हैंड्स वॉश थी कयां ऐं पोइ हाणे स्पून जे मदद सां असां जेके पकोड़ा आहिनि उहे गरम गरम ऑयल में विझंदा वेंदासीं ऐं उहे तयारु थींदा वेंदा। चलो जी, थोरो मां ऐड करे ॾिसां मिक्सचर त असांजो जेको ऑयल आहे उहो केतिरो गरम आहे। चलो गरम त सुठो थी वियो आहे, त थोरो थोरो, अच्छा घणा वॾा न कंदासीं, थोरा थोरा नंढड़ा नंढड़ा जेके पकोड़ा आहिनि उहे ठाहींदा था वञूं। थोरो थोरो मिक्सचर ऐड कंदा था हलूं। पंहिंजे वोक जे साइज़ जे मुताबिक़ तव्हां शामिलु कजो, ईअं न थिए त ओवर क्राउडिड कयो। बस हिकिड़ो ॿियो ऐड था कयूं। चलो कोई भी स्पून खणो जंहिंजे मदद सां तव्हां पंहिंजे पकोड़नि खे चेक कयो। थोरो चेक कंदा था हलूं त जेके पकोड़ा आहिनि उहे केसी ताईं पहुता सुठे तरीक़े सां गोल्डन थी वञनि त इन्हनि खे कढंदा हलंदासीं। ऐं पर्सनली मूंखे पकोड़ा एतिरा पसंदि न आहिनि, पर इहे जेके चाइनीज़ पकोड़ा आहिनि इहे इलाही मज़े जा थींदा आहिनि, त तव्हां ज़रूरु ट्राए करे ॾिसिजो। अक्सर दिलि चवंदी आहे त शाम जो चांहि सां गॾु कुझु ईज़ी बि हुजे, जल्दी सां ठही बि वञे, जेकॾहिं गैस हुजे त पोइ तव्हां ज़रूरु पकोड़नि खे, चाइनीज़ पकोड़ा जेके आहिनि से ट्राए कजो। अच्छा सुठो हिकिड़ो गोल्डन कलर अची वेंदो न त पोइ हुनखे कढी करे ॿिया जेके असांजा पकोड़ा आहिनि उहे ऐड कंदासीं। त हिकिड़ी मां प्लेटर खणा थी जंहिंमें पकोड़ा लाहींदा वञूं। चलो जी, हे अची वियो असांजो प्लेटर। चाउमीन असांजो रेडी आहे ऐं जेके असांजा चाइनीज़ पकोड़ा आहिनि इहे बि ज़बरदस्त तयारु थी विया। जेके थी विया आहिनि उन्हनि खे कढी करे डिश आउट था कयूं। कुछ ॿिया ऐड कयूं। अच्छा थोड़ी थोड़ी भाॼीअ में बि इलाही तव्हांजा जेके पकोड़ा आहिनि उहे तयारु थी था वञनि। ॿ टे ॿिया बि हिन में ऐड था कयूं ऐं पोइ हुनखे इहे लास्ट में कंदासीं। अच्छा किचन जो जेको क्लिंग रैप हूंदो आहे उन में तव्हां पंहिंजी वेजिटेबल्स रखी सघो था, इलाही सुठियूं रहंदियूं आहिनि। बेसिकली जेका नमी आहे न उहा भाॼियुनि खे ख़राबु कंदी आहे ऐं गर्मियुनि में स्पेशली सावा धाणा तमामु जल्दी ख़राबु थी वेंदा आहिनि। त टूथपिक जेकॾहिं तव्हां उन्हनि सां गॾु रखो या शाशलिक स्टिक, छो त उहो नमी खे एब्ज़ॉर्ब कंदी आहे। बॉक्स में जंहिंमें बि तव्हां रखो था सावा धाणा उन्हनि खे बग़ैर धोए रखो। स्पेशली उन्हनि खे जेकॾहिं तव्हां धोई छॾियो त पोइ तव्हां कुल्लू वल्ला पढ़ी छॾियो, बसि ख़राबु थी वेंदा। त नमी स्पेशली ख़राबु कंदी आहे, त उन्हनि खे वॉश किए बिना तव्हां रखो। थोरी टूथपिक ऐड कयो, थोरी शाशलिक स्टिक ऐड कयो ऐं उन खां बाद में बॉक्स में बंदि करे रखो त तव्हांजा जेके धाणा आहिनि उहे इलाही टाइम ताईं फ्रेश रहंदा, ज़बरदस्त रहंदा। स्पेशली गर्मियुनि में, सियारे में त पोइ बि भाॼी इलाही हली पवंदी आहे। ऐं जेके असांजा सावा मिर्च आहिनि उन्हनि जूं जेके बूंडियूं आहिनि न मथां उहे तव्हां कढी करे रखो, छो त ख़राबु थियणु उतां खां ई स्टार्ट थींदी आहे साई मिर्च। ऐं उहा जेकॾहिं तव्हां कढी रखंदव त तव्हांजा जेके सावा मिर्च आहिनि उहे बि घणे टाइम ताईं सुठा रहंदा, फ्रेश रहंदा ऐं तव्हां उन्हनि खे इस्तेमालु करे सघो था। अगेन नमी सां बचाए करे रखो। कोई छाणी हुजे जेका उन में तव्हां फ्रिज में बि रखो था सावा मिर्च, जेकॾहिं उन्हनि में पाणी अचे वेंदो कंहिं तरीक़े सां त पोइ उहे जल्दी ख़राबु थी वेंदा। पकौड़ा असांजा तयारु थी विया आहिनि, त इन्हनि खे कढी करे कयूं था डिश आउट। ऐं असांजी चाउमीन, अच्छा पास्ता जी हिकिड़ी इहा ॻाल्हि बि इलाही सुठी आहे त ज़रूरी न आहे त तव्हां हिनखे गर्मा गर्म सर्व कयो। इन करे लंच बॉक्स जे हवाले सां बि तमामु बहितरीनु रेसिपी आहे। तव्हां जेकॾहिं ॿारनि खे लंच बॉक्स में ॾींदा
त उन्हनि जे ब्रेक टाइम में बि हो इलाही मज़ेदार लॻंदी। चलो हिन खे कयूं था हिकु तरफ़ ऐं इन जी गार्निशिंग में बि ऐड था कयूं असांजा हे जेके सावा बसर ऐं हे अची वियो असांजो चाउमीन। हिनखे बि कढी करे ट्राई ज़रूरु कजो रेसिपी ऐं तव्हांजी जेका बि फरमाइश हुजे उहा असां ताईं ज़रूरु पुॼाइजो ऐं मां कोशिशि कंदमि त तव्हांजी जेके फरमाइशूं आहिनि स्पेशली उहे असां पंहिंजे शो में ज़रूरु खणी अचूं। चलो जी अच्छा केचप सां गॾु इलाही मज़ेदार लॻंदी आहे। जेकॾहिं तव्हां मां खां पुछो त पोइ तव्हां हिनखे सर्व कयो थोरे केचप सां गॾु। हिकु दफ़ो तव्हां केचप सां गॾु खाधो न त पोइ तव्हां बग़ैर केचप जे खाइण बि पसंदि न कंदा, एतिरी मज़े जी लॻंदी आहे। जेतिरी ख़ूबसूरत लॻे थी बसि एतिरी मां हिनखे कढां थी ऐं थोरो मथां हे असांजो मसालो हे अची वियो। चलो जी अगेन हिनखे बि असां गार्निश कंदासीं। थोड़ा सावा बसर, इन में इलाही कलर्स आहिनि, कंहिं शइ जी बि हिनखे ज़रूरत न आहे। थोड़ा सेसमे सीड्स, अच्छा तिर, इन्हनि खे तव्हां भुञी करे बि रखी सघो था ऐं उन खां बाद में पंहिंजी रेसिपीज़ में इस्तेमालु कयो। सिहत जे लाइ बि इलाही सुठा आहिनि। अलसीअ जा ॿिज आहिनि, सूरजमुखीअ जा ॿिज आहिनि, तिर आहिनि। थोड़ा पंहिंजे खाधे में ज़रूरु इस्तेमालु कयो। वक़्तु बि थी वियो आहे, हाणे तव्हां खां इजाज़त वरिती वञे ऐं उमेद थी कयां त अॼु जी रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं। अॼु असां चाउमीन ठाहीसीं ऐं इन सां गॾोगॾु चाइनीज़ पकोड़ा। त ट्राई ज़रूरु कजो पंहिंजी दुआउनि में मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ज़रूरु यादि कजो। इंशाअल्लाह ताला नेक्स्ट रेसिपी में नेक्स्ट एपिसोड में तव्हां सां थींदी मुलाक़ात ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं पंहिंजी शेफ़ आबिदा बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।